नाज़िन, कराची जे औरतुनि कैंट स्टेशन वारे इलाक़े में खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल लॻाए करे साबित कयो आहे त खेनि कंहिंजो मुहताज नाहे थियणो। मुख़्तलिफ़ शयुनि जे स्टॉल्स ते शहरी पहुची करे चटपटियूं शयूं शौक़ सां खाइण लॻा। तफ़सील ख़ालिद हुसैन जी हिन रिपोर्ट में। कराची के कैंट स्टेशन भरिसां औरतुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल लॻिया विया आहिनि। हीअ घिटी जेका आहे वुमेन फूड स्ट्रीट सां मशहूरु थी वञे। वधीक हिन जी ज़बानी ॿुधंदासीं कॾहिं खां हिननि कमु शुरू कियो आहे। कोई मुश्किल नहीं होती क्योंकि यहाँ पे सारी की सारी औरतें ही साथ मिलके काम कर रही हैं, तो कोई मुश्किल नहीं है। इवन यहाँ पे बहुत अच्छा फील होता है और अच्छा एनवायरनमेंट अच्छा है कि अच्छा फील हो रहा है। हर औरत को ऐसे निकलना चाहिए बाहर और काम करना चाहिए। ज़रूरी नहीं है कि सिर्फ मेंस ही जॉब्स करें। अभी तक तो हम वड़ा पाव, पाव भाजी और दाल समोसा, वेज रोल, फ्राइज़, ये चीज़ें हैं हमारे पास। मैंने देखा है कि बहुत ज़्यादा ये फेमस हो रहा है और यहाँ पे पूरी फैमिली मिलके इनके साथ काम करती है, तो इसलिए आई वांटेड कि मैं इसको शूट भी करूँ। डोसा खाना है। डोसा जो इंडिया में आऊं ही रहियो थी पाण टी डी उते हुई न उते मशहूरु आहे। हिते खाऊं त ॾिसूं कीअं न खाइण में। असां इंडिया में थियासीं पाव भाजी बि पाण अचूं, अगरि हिते ई मिली वञे त इंडियन फूड त पोइ माण्हू छा करे, पोइ असां ट्राए करे अचूं सॼो। कराची जी ख़ुदमुख्तार औरतुनि इहो साबित कयो आहे त हू पंहिंजा कमकार करे सघनि पियूं। लज़ीज़ खाधनि सबबि ही तवजो जो मर्कज़ बणियल आहिनि। कैमरामैन हैदर अली सां गॾु ख़ालिद हुसैन जलवाणी, धरती टीवी, कराची।